चई ज़बरदस्ती त को कोन थो करे, मां पाण थी चवां न बाबा मुंहिंजो हिन सां निकाह करायो, को तव्हां त ज़बरदस्ती कोन था कयो, जेको कुझु बि आहे मूंखे छेले सां इन सां निकाह करिणो आहे तुंहिंजे सां। घणेई बादशाह चयो न इहो सही न आहे, सुभाणे माण्हू छा चवंदा त इंसान जी ज़िंदगी ख़राबु कई अथई छोकिरीअ जी छेले सां, बादशाह हुआ बादशाही जे ज़ोर ते ॾाढ ते, हा न इहो ग़लति आहे। चई न न कुझु बि थी पए मूंखे जेको आहे निकाह कराए, निकाह कराए न त मां ख़ुदकशी कंदमि, ख़ुदकशी कयमि त उहो तुंहिंजे ॻिचे में आहे, छाजे करे तुंहिंजे सबब जे करे जो निकाह नथो करे। साईं राणीअ जी त हर शइ ॾिठल ई न, हुन शहज़ादी छोकिरी त ॾिठल ई हर शइ, जो राति जो टपी ॾिसी आई त हे उहो छोकिरो आहे जंहिंखे मुंहं में चंड पुठीअ ते तरण, वरी छेले जी खल पाए थो छॾे। अदा राज भाग नेठि गॾु थियो, हुन जेके बि पंहिंजा पंहिंजा कराई गॾु, अदा निकाह थियो। चयां हाणे निकाह त थियो आहे पर छेलो त मां कोन ॾेई सघंदुमि, तोखे उॾाई हाणे, हाणे त तोखे हिते रहणो पवंदो। चई सही आहे मां हिते रहंदुमि, पर शर्त इहो आहे जो भला तो वारे कमरे सां जेको कमिरो गॾु आहे उन में त ॾींदे न? हा उन में ॾींदोमांइ, पर ॿिनि कलाकनि ते मां चकर ॾींदुसि पियो पंहिंजे छेले ॾे, अलाए तूं छा करी? हा ठीकु आहे। अदा निकाह थियो, राणी वीचारी छेले खे जीअं जानवर खे वठी चुबो आहे वठी आई, पकिड़े कमरे में वेही, कमरे में वेही त पहिरियां 2 कलाक त छेले सां भई मथो हयईं त पंहिंजी असुलियत ॾेखार, हीअं कर हूअं कर, उहो मञेसि ई कोन पियो, हा न छाजे करे हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी असुलियत कंहिं बि कोन ॾिठी आहे, हुनखे इहा ख़बर न हीअ का ॾिसी वई आहे, हा न। अदा वरी 2 कलाकनि पोइ बादशाह दर खड़कायो, दर खोली त वरी छेलड़ो बीठो आहे, पलंग जे हेठां छेलो बीठो आहे, अदा राणी मथां वेठी आहे, ॾिसी वरी दिलि मुतमिन थी वियसि, बादशाह वियो हलियो वरी दर ॾिनई। पोइ शहज़ादी हिनखे ॿुधाए, चई हाल अहिवाल ख़ैर, मां टपी तुंहिंजे लाइ मां हे 2-2.5 महीना महिनत कई आहे, ॾाकिणियूं ठारायूं न, तुंहिंजे फलाणे पासे ॾांहुं खल पई, तूं सुतो पई, अदा पोइ वञी हुन हक़ीक़त मञी, चई त मां वाक़ई माण्हू आहियां ऐं खल जो लाथाईं त वरी मुल्क रोशन थी वियो। चई हाणे तेतर मुंहिंजो राज़ रखिजांइ, राणीअ खे चई उन शहज़ादी जेतर हाणे मां पंहिंजी माउ ॻोल्हियां, मुंहिंजी जेरी आहे या पकाए, पर तेतर मुंहिंजो तूं राज़ रखिजांइ। चई सही आहे। अदा खल लाहे ॾाढो राणीअ सां जीअं थींदो आहे मुलाक़ात, हे कचहरी बचेरी हर शइ करे, अदा वरी 2 कलाक पूरा थिया, बादशाह दर खड़काए त हुन छेले जी खल पाती, अदा पाताईं, राणी बि ॾाढो वीचारी ख़ुशि थी वई जो असुलियत हिक ॿिए खे ख़बर पइजी आहे न। अदा बादशाह वरी बि ॾिठो त छेलो बीठो आहे, दर खड़काईं लाथाईं, छेलो बीठो आहे, अदा वरी वञी बादशाह सुतो, सुबुह थी वियो। चयां हाणे ॻाल्हि ॿुध, तूं बाबे खे चयो छेले हिनखे सम्झायो त मां वेंदुसि हिनखे घुमाइण, हे ॼाओ आहे त रुॻो तो वटि आहे, मां हिनखे ज़मीनूं वेंदुसि घुमणु, पंहिंजो मुड़ुसु आहे मां वठी वेंदीमांसि, पोइ अहिड़े हिसाब सां अमड़ खे ॻोल्हींदासीं झंग में, हा न। अदा बादशाह खे चईंदो हाणे चाचा मां हिनखे वेंदुसि वठूं घुमाइण, शर्त मुंहिंजो आहे, को मसइलो कोन्हे, को टिजु टपु न करे, मूंसां गार्ड न करे, हेॾो होॾो हर शइ आहे, कुझु बि कोन्ह थींदो, मुतमिन करे हिनखे वठी वई। अदा हिकिड़ो ॾींहुं ॻोल्हियऊं, ॿियो ॾींहुं ॻोल्हियऊं, नेठि हिननि खे हिन जी अमड़ हथु अची वई, उनखे हाल अहिवाल ॾिनई त मां तुंहिंजो पुटु आहियां, अहिड़े हिसाब सां इन्हनि तोखे मां ॼाओ, हा न, पर हुननि ठिकर भितर माईअ सां दाईअ सां मिली करे ऐं अहिड़े हिसाब सां हुननि बादशाह खे चयो, पोइ वरी तोखे हीअ सज़ा आई, मूंखे वरी हिकिड़े हंधि फिटी कयऊं, उते मां वरी अंब जे सूरत में फुटुसि, हा न, वरी उन जूं बि पाड़ूं खोटाए छॾियऊं, वरी ॿकरीअ जो छेले जे सूरत में हाणी, ऐं माउ खे बि खल लाहे पंहिंजी असुलु सूरत ॾेखारी, मां हे आहियां, हा जी हा, पंहिंजी माउ खे बि वठी आया, हाणे बादशाह ख़बर न रही त हे कंहिंखे वठी आया या न वठी आया आहिनि, छाजे करे हुन जे नज़र में मरी वई, हा न। अदा हीअ वेठी हिन छेलड़े चयोसि हाल अहिवाल ख़ैर बाबा, शादी वादी बि थी वई, हर शइ थी वई, मूं कचहरी माण्हुनि जी कोन ॿुधी आहे, हा न, माण्हू गॾु कर त कचहरी कराए, मां ॿुधां सुठियूं ॻाल्हियूं। अदा माण्हू गॾु थी विया, चयसि 2 राणियुनि खे बि घुराए, ऐं उन दाईअ जे नाले चयसि उनखे बि घुराए, उहो मुल जी बि नालो खईं त बाबा फलाणो मुलो बि अचे, जेको मासीअ जंहिंजो इलाजु कंदो आहे। अदा हड़ई अची विया, चयसि हाणे ॻाल्हि शुरू कयो। चई ॻाल्हि हिकिड़ी नई माई मूं आंदी आहे पंहिंजी माउ जे नाले जी, नई आहे माई, तो ॻाल्हि कंदी उहा शुरू। चई हा, चई हा।
अदा ॻाल्हि वरी नई सी शुरू कई माईअ चयो त हिकिड़ो बादशाह हुयो घुमंदो आयो पए 3 औरतूं उन्हनि पाण में हे पे ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ी चयो त वाल कपिड़े मुंहुं मां पहिराईंदसि, ॿी चयो ताम खाराईंदसि, टीह चयो मां पुटु ॼणींदसि जंहिंखे मुंहं में चंड पुठीअ ते तारा। बादशाह त वाइड़ो थी वियो त हीअ ॻाल्हि त मुंहिंजी बि थी करे, हीअ माई केरु आहे? अदा ॻाल्हि जंहिं महिल माईअ शुरू कई ईअं हुननि ॿिन्ही पूरो कयो कमु। 3 जो टाइम आयो त जंहिं महिल उनखे ॿारु ॼाओ त पुटु त अहिड़ो ॼाओ जंहिंखे मुंहं ते चंड पुठीअ ते तारा। पर उन जूं जेके ॿई सहेलियूं हुयूं उन्हनि दाईअ खे पैसा ॾिना, उन जे पुट खे माराए ऐं ठिकर भितर बादशाह खे ॾेखारियऊं। मूंखे एसी ताईं ॻाल्हि यादि आहे। चई हा माई केतिरा बि पैसा वठि ॻाल्हि अॻिते कर, हाणे बादशाह खे त दिलि सां लॻंदी पई अचे ॻाल्हि अॻिते करे। अदा हिनखे केतिरा बि पैसा ॾिनई। माईअ चयो हा साईं। पोइ ईअं थियो जो उहो ॿारु पूरियऊं फलाणे हंधि बुह जे पल जे भर में उते अंबु फुटो। ईअं अंब जो फुटो त माइनि खे अचे पेट में सूरु पियो त इहो अंबु खुल मुकंदो। वरी घुरायूं मुले खे जीअं घुरायूं मुले खे हिननि सम्झाए छॾियो पैसा ॾेई त इन अंब जूं पाड़ूं चजांसि त जेको आहे पाड़ूं राणीअ खे घोटे प्यार सही थी वेंदी। त हिते मुलो उथे पियो, सुझियसि न, मुलो उथे पियो। बादशाह हुकुम कयो नौकरनि खे कचहरीअ में को बि न उथे, जेको उथे उनखे उते ई मारियो। अदा हुकुम बंदि थी वियो कचहरीअ में उथण जो। हा भाई माई ॻाल्हि अॻिते करे। चई हा साईं मुलो आयो, मुले इहो ॾसु ॾिनो अंब जूं पाड़ूं खोटियो। पाड़ूं त हुननि खोटियूं, पाड़ूं खोटे ऐं राणीअ खे पहिरियों, पर ॾारी अंब जी त ॿाहिरि उछलियऊं न, उहा खाधी बादशाह जे ॿकरीअ खे बि असां कुराड़ी तो छेलो अहिड़ो ॼाओ जो छा ॿुधायांव साईं। अॻिते मूंखे ॻाल्हि कोन थी अचे। ईअं कीअं माई जेके चईं त ॾियईं पैसा, वरी पैसा ॾिनई त वरी माईअ ॻाल्हि कई ईअं साईं छेलड़ो अहिड़े हिसाब सां ॼाओ। बादशाह जो ॾाढो तादिलो हुयो, बादशाह गॾु पाण सां बि संभालींदो हुअसि। वरी अचे उन छेले जे बि पोयूं पियूं साॻे ई मुले खे घुरायो माइनि, चयूं त इन जा जहिड़ा बुकियूं खाईंदी त सही थींदी। बादशाह इनकार कयो त भली ॿई मरनि, मां छेलो कोन कोहंदुमि। वरी फलाणे सौदागर जी छोकिरी उन ते आशिक़ थी पई। छेलड़ो पंहिंजे पीउ सां सुम्हंदो पर खल लाहे सुम्हंदो, जंहिं महिल सॼी महिलात रोशन थींदी। पोइ उन छोकिरीअ साइडी करे ॾिठो त इहो त भेण छोकिरो अहिड़ो आहे जो मुंहं ते चंड पुठीअ ते तारा। ॿुधे सो साईं उन वरी उन सां शादी बि कई आहे। एतिरी मूंखे ख़बर आहे। चई पोइ त हे छेलो ऐं हीअ त मुंहिंजी नुंहुं त वेठा आहिनि ऐं उन्हनि जी माउ किथे आहे? चई थो आहे माया। साईं माया त बादशाह उथी खणी भाकुर पातुसि, भाकुर विझी देरी कोन कई, नौकरनि खे चई हिन मुले खे बि वठो, हुन दाईअ खे बि वठो, हिननि ॿिन्ही माइनि खे बि वठो, हिननि खे पेट्रोल वारे तीली ॾियो खुलेआम त दुनिया ॾिसे। सुहिणा